नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अॼु नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी। सो ही आहे त हिकिड़े मुस्लमान जा ॿिए मुस्लमान ते केतिरा ऐं कहिड़ा हुकूक आहिनि, उन जे बारे में असां तव्हां अॼु मालूम कंदासीं ऐं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त उहे हुकूक जेके हिक ॿिए जे मथां मुस्लमान जा हिकिड़े मुस्लमान जा ॿिए मुस्लमान ते आहिनि ऐं उन्हनि खे लाज़मी तौर ते अदा करणु घुरिजे ऐं उनजी अदायगी में कोताही न कई वञे। सो अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो त हिकिड़े मुस्लमान जा ॿिए मुस्लमान ते 6 हक़ आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, उहे कहिड़ा हुकूक आहिनि उन जे बारे में असांखे ॿुधायो। नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फ़रमायो, पहिरें नंबर ते जॾहिं बि कंहिं मुस्लमान सां मिलो त उनखे सलाम कयो। जॾहिं बि तूं कंहिंसां मिली त उनखे सलाम कर। ऐं ॿिए नंबर ते जॾहिं हू तुंहिंजी दावत करे त उनजी दावत क़बूल कर। ऐं टे नंबर ते जॾहिं बि को मुस्लमान तोखां ख़ैरु ख़्वाही चाहे त तूं उन सां ख़ैरु ख़्वाही कर ऐं उन सां भलाई कर। चौथे नंबर ते जॾहिं बि को मुस्लमान छिक ॾिए त उनजो जवाबु ॾिए। हू छिक ॾिए अल्हम्दुलिल्लाह चवे त तूं उनजे जवाब में यरहमुकल्लाह चओ। ऐं पंजे नंबर ते अल्लाह जे महबूब फ़रमायो त जॾहिं बि को मुस्लमान बीमार थिए त उनजी इयादत कयो, उनखां तबियत पुछणु वञो। ऐं छहें नंबर ते अल्लाह जे महबूब फ़रमायो त जॾहिं बि को मुस्लमान फ़ौत थी वञे त उनजे जनाज़े में लाज़मी शिरकत कयो। इहे 6 हुकूक आहिनि जेके हिकिड़े मुस्लमान जा ॿिए ते आहिनि। यानी हिकिड़ो मुस्लमान जा ॿिए मुस्लमान ते 6 हक़ इहे आहिनि जिन खां असांखे यकीनन आगाह थियणु घुरिजे ऐं उन जे मथां असां अमल कयूं ऐं इन्हनि हक़नि खे अदा कयूं, इन्हनि जी अदायगी में कोताही न कयूं त यकीनन अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जे मथां पंहिंजो ख़ासि फज़्ल करम फ़रमाईंदो। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।